वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी अरब जो दौरो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी जद्दा में सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म इसाक डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर भी मुलाक़ात में मौजूद हुआ। वज़ीर आज़म जो आज़माइशी हालतुनि में सऊदी अरब सां पाकिस्तान जी एके जे अज़्म ॿिन्ही अॻवाननि विच में ऐं ख़िते में ताज़िन हालतुनि ते गौर वीचार कयो वियो। ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ गॾियल तौर ते कमु जारी रखण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो पाकिस्तान ख़िते में अमन जे गॾियल मक़सद लाइ कोशिशूं जारी रखंदो। पाकिस्तान हमेशह सऊदी अरब सां मज़बूती सां बीठल रहियो। ईरान जे नए चूंडियल सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनई शहीदनि जे खून जो पलांद करण विच ओभर में अमेरिकी अॾा बंदि न करण जी सूरत में हमला जारी ऐं हुरमज़ सामूंडी लंघ बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। चयाईं पंहिंजनि शहीदनि ख़ासि करे मिनाब स्कूल जे ॿारनि जो बदिलो वठण खां सवाइ न रहंदासीं। दुश्मन खे ईरानियुनि जे खून जो हिसाब ॾियणो पवंदो। दुश्मन ते दबाव विझण जे लाइ हुरमज़ खे बंदि रखियो वेंदो। विच ओभर में अमेरिकी फ़ौजी अॾनि खे बंदि कयो वञे। अमेरिकी अॾनि खे बंदि न कयो वियो त हमला जारी रखिया वेंदा। ईरान पाड़ेसरियुनि सां दोस्ताना लाॻापा चाहे थो। दुश्मन कूड़ जो सहारो वठी रहियो आहे। ईरान जी फोर्सिस दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो आहे। ईरानी अवाम जो इत्तेहाद सदाईं क़ाइमु रहंदो। ईरान जे नए सुप्रीम लीडर जे बयान बाद इसराइल ते मिसाइल ऐं ड्रोन हमला तेज़। इसराइली फ़ौजी स्ट्रेटेजिक हदफ़नि खे निशानो बणायो वियो। ईरानी मिसाइलनि जो निशानो तल अबीब जो मर्कज़ ऐं अमरीकी फ़ौजी अॾा बणिया। ताज़नि हमलनि जे नतीजे में 30 खां वधीक इसराइली शहरी ज़ख़्मी थी पिया। बिन गोरियान एयरपोर्ट ते सख़्त अफ़रा तफ़री। फ्लाइट ऑपरेशन मुतासिर ईरानी पासदारनि इनकलाब जो चवणु आहे त गैस फील्ड सां गॾोगॾु नवां हदफ़ असांजे मिसाइलनि जी रेंज में अची चुका। इराक़ जे फ़िज़ाई हदुनि में अमेरिकी KC-135 जहाज़ किरी तबाह थी वियो। अमेरिकी सेंट्रल कमांड पारां इराक़ में पंहिंजो रिफ्यूलिंग जहाज़ किरण जी तस्दीक। अमलदारनि मूजिबि हिकु जहाज़ ओलह इराक़ में किरियो। ॿियो महफ़ूज़ तौर ते लैंड करे वियो। जहाज़ जे अमले जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो। ईरानी फ़ौज मूजिबि अमेरिकी जहाज़ जो तबाह थियणु फ़नी ख़राबी न पर मज़हमती कार्रवाई जो नतीजो आहे। अमेरिकी रिफ्यूलिंग जहाज़ खे इराक़ी मज़हमती फोर्सिस पारां केरायो वियो आहे। जहाज़ में समूरा अमेरिकी फ़ौजी अमलदार मारिजी विया आहिनि। नवाबशाह लॻ कराची खां पंजाब वेंदड़ तेज़गाम एक्सप्रेस वॾे हादसे खां बची वई। सरहाड़ी स्टेशन वेझो तेज़गाम ट्रेन जी बोगी जो एक्सल टुटी पियो। रेलवे ऑफिसर मूजिबि हादसे खां पोइ तेज़गाम ट्रेन खे सरहाड़ी स्टेशन ते रोकियो वियो। मुसाफ़िर परेशान। ऐं पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में ॿी वनडे मैच अॼु शेर बंगला स्टेडियम में खेॾी वेंदी। टिनि मैचनि जी सीरीज़ में मेज़बान बांग्लादेश खे पाकिस्तान ते 1-0 जी सरसी हासिल। पहिरीं मैच में बांग्लादेश पाकिस्तान खे 8 विकेट तां शिकस्त ॾेई सीरीज़ में सरसी हासिल कई हुई।